तो मां इंजीनियर जमील अहमद लगारी, चेयरमैन ऑल सिंध ट्रेजरी वेलफेयर सोसाइटी। मां पूरी सिंध जी ट्रेजरी जो चेयरमैन आहियां। बेसिकली बाय प्रोफेशन इंजीनियर आहियां। मास्टर्स थियल आहे मुंहिंजी इकोनॉमिक्स में, MBA थियल आहे ज़ैबिस कराची मां हिते जॉब कंदो आहियां। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त मुंहिंजी 15 महीना अॻु में ट्रांसफ़र थी वई कराची। मुंहिंजी हेड ऑफिस हिते इन जे करे आहे त मुंहिंजी पोस्टिंग हिते आहे, ठीकु आहे। उन जे करे उन खां पोइ हे अयूब मक्सी पंहिंजे वालिद साहब जी डिसीज़ कोटा ते हिते अपॉइंट थियो एज़ अ पटेवालो। हिन जो वालिद साहब बि हिते पटेवालो हुयो, हीउ अपॉइंट थियो। उन खां बाद में हिते दोस्तनि खे ब्लैकमेल करणु लॻो। DO असांजो ज़मीर हुसैन खोखर साहब, मां अल्फिया थो चवां, त हुन खां पुछो त हुन ॾे घणा चकर वियो त मूंखे डिपार्टमेंट ॾियो, मूंखे कमु ॾियो। पटेवाले जो कमु, तव्हां पढ़ियल लिखियल साफ़ी दोस्त बीठा आहियो, तव्हां ॿुधायो मूंखे, छा पटेवालो कमु ऑडिटर ऐं सब अकाउंटेंट जो कमु उहो कंदो? या हुन जे कंहिं बि उन रिक्रूटमेंट रूल्स में अचे थो त हुनखे पावर आहे, अथॉरिटी आहे त उहो वेही जेको आहे सो उहो सब अकाउंटेंट ऐं हिननि जो वेही कमु करे ऐं ब्लैकमेल करे? उन खां बाद में हीअ असांजो दोस्त आहे पंहिंजो शाह फहद अब्बासी, जेको मूं वटि कंप्लेन खणी आयो। जुमे जे ॾींहुं हुन अयूब मक्सी लारकाना प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस करे उन खां बाद में 16 अख़बारनि में ॾियारे फेसबुक ते वायरल कयो आहे त शाह फहद अब्बासी मूंखां 22,000 रुपया घुरिया। हालांकि उनजे पोयां बैक स्टोरी इहा आहे त मां ख़ुदि पाण अल्फिया थो चवां त मूंखे चयईं त मूंखे हिकु ऑडिटर खां हिकु सब अकाउंटेंट खां 2,000 रुपया पर डे वठी ॾे। मां चयोमांसि भाऊ, उहो ॿोरनि वारो दौर वेही जेके ॿोरा भरे हिते खणी विया। अॼु असां नौजवान लोड़ियूं था उन्हनि जे करे। असां इहो हक़ीक़त कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं ऐं हक़ ते आहियूं ऐं हक़ ते लड़ंदा रहंदासीं। जेकॾहिं कंहिं दोस्त जो मसइलो हूंदो, पहिरां अॻियां जमील लगारी हूंदो, पोइ ॿिया हूंदा। बाक़ी जेकॾहिं इन ॻाल्हि खे ईअं हिते ख़तमु कयो वियो ऐं हिनखे इग्नोर कयो वियो ऐं हिनखे मश्किरी सम्झो वियो, त पोइ उन जो नतीजो तव्हां कराची सेक्रेटरीट ॾिसंदव फाइनली।